अस्सलाम वालेकुम। अॼु आहे जुमे जो ॾींहुं ऐं 20 नवंबर ऐं टाइम थिया 10:30 सुबुह जा। कम वारी माई असांजी हली वई कमु करे ऐं हाणे मां पंहिंजे ब्लॉग जी स्टार्टिंग थी कयां। सुबुह जो नाश्ते में कुझु ईअं हल्को फुल्को खाधुमि। सवेर वॉक खां वापसि अची थोरी बुख लॻी त हिन महिल हाणे प्रॉपर नाश्तो कंदमि। हाणे मां पचाईंदमि पंहिंजे लाइ मानी। राति जो वाङण पचाया, उहे पिया आहिनि, ॾही आहे, सो इहो मुंहिंजो फेवरेट नाश्तो आहे। ऐं तरियल वाङण हुजनि या तरियल पटाटा हुजनि, उन सां मानी ऐं ॾही। कल्ह मां तव्हां सां थोरी ॿिलियुनि जी हिकिड़ी वीडियो क्लिप शेयर कई। तव्हां यकीन कयो राति जो हुननि असांखे एॾो तंग कयो। सुबुह बि उथियमि त मुंहिंजा नंढा नंढा डेकोरेशन पीसिस हेठि किरियल हुआ, पर उहे थोरी हाइट ते रखियल हुआ, इन करे उहे भॻा न त जे अञा मथे शेल्फ ते या रेक ते चढ़ी वञनि त तबाही थी वेंदी। ऐं हुननि राति जो कहिड़ो नुक़सानु कयो, छा कयो, उनजी वीडियो नंढड़ी क्लिप तव्हां सां शेयर कयां थी। अॼु बि हिकिड़ी क्राफ्ट जी वीडियो ठाहींदमि, इंशाअल्लाह इरादो आहे उहो बि तव्हां सां मां शेयर कंदमि। ऐं हाणे मां जेसि ताईं नाश्तो करे वठां, तव्हां हीअ नंढड़ी ॿिलियुनि वारी वीडियो क्लिप ॾिसी वठो। राति जा थिया आहिनि 9:45 ऐं ख़ैर सां ही हिकिड़ी ॿिली या कुंडी मुंहिंजी किराए चुकी आहे ऐं हेठि सॼो गंद फैलिजी वियो आहे ऐं प्लांट तबाह थी वियो आहे। ऐं 9:45 बजे हाणे आयो आहे तारिक ऑफिस खां। हिन जा कम ॾिसो, हे हिननि खे पाले थो वेठो। न कपिड़ा बदिलाया अथई, न अंदरि वियो आहे, न मानी खाधी अथई, न मुंहुं धोतो अथई। अॻु में अचण सां हिन बचनि खे पालणु लॻो आहे। तारिक खे सुभाणे वारे व्लॉग में ॾींदीमांइ मां। हे हे हाणे हथ धोई अचूं पोइ अंदरि अचिजांइ। हो त इहो ई त चाहिनि थियूं त असां सां कोई ईअं करे। मां इहो कयां नथी। न न नख़रा थियूं ॾेखारीनि तोखे, जीअं थोरो वधीक लाॾ करे। हलो मां वञां थी अंदरि। मां इन करे दरवाज़ो बि जेको न सवेरे ई सेट करे छॾियो। नाश्तो करे वरितो ऐं हाणे मां आई आहियां कमरे में, क्राफ्ट जी वीडियो ठाहींदमि। सामान मां हिते जमा कयो आहे, मुंहिंजो स्टैंड बि पियो आहे। ऐं हीअ सॉक्स, हिकिड़ो सॉक हुयो जेको तारिक चयो त अम्मी हिन जो पेयर मूंखां नथो लभे, इलाही साल ॾेढ खां ईअं ई पियो आहे, त तव्हां हिन जो कुझु कंदव? मूं चयो हा। सो हिते मूं नंढिड़ो हिकिड़ो बोट ठाहियो हींअर वेही हिन पिंक कपिड़े मां। ऐं हाणे हिन मां जेको बि ठाहियां थी उहो तव्हां सां शेयर कंदमि ऐं हिन जी अलॻि सां वीडियो बि ठाहियां थी क्राफ्ट जी, त उहा बि मां अलॻि सां शेयर कंदसि। इलाही ख़ुशि आहियां। थोरी देरि पहिरियों मां तव्हांखे जुराब ॾेखारियो हिकिड़ो सिंगल सॉक हिकिड़ो, उन मां ही मां ॾाढो प्यारो ठाहियो आहे भालू। मुंहिंजी हादिया भालू थी वियो। उहो हिकिड़ो जुराब जेको अकेलो हो, हाणे उहो मुंहिंजी हादिया जो टेडी बियर आहे। कीअं थो लॻे? ऐं ॾिसो ही आराम सां ही वेही बि सघे थो। फ़िलहालु जेको आहे हिन जो बैलेंस ख़राबु आहे, छो त हिनखे थोरो सेट करिणो पवंदो। ठीकु आहे। सो ही मां ॾाढी ख़ुशि आहियां हद खां वधीक हिनखे ठाहे करे। तव्हां यकीन कयो मां ईअं इंजॉय कयो आहे। मां टॉइस इलाही ठाहिया आहिनि ज़िंदगीअ में, पर ही जुराब मां पहिरियों दफ़ो ठाहियो आहे। सो इंशाल्लाह ॿिया बि मुस्तक़बिल में कोशिशि कंदमि, छोकी ठाहिणु एॾो त माशाल्लाह ईज़ी आहे जंहिंजी हद न आहे, हैरत अंगेज़ तौर ते। सो आइडिया बहरहाल मूं पिंट्रेस्ट तां खयों। पिंट्रेस्ट खां इंस्पायर थी करे मां काफ़ी सारियूं शयूं ठाहींदी आहियां। सो हीअ बि उनजी हिकिड़ी इंस्पिरेशन वरितल आहे उतां ई। तो मूंखे ज़रूरु ॿुधाइजो इहो तव्हांखे भालू मुंहिंजो प्यारो कीअं लॻो। सो हे मां मोकिलींदमि हादिया ॾे। अञा ॾिसो त टेॾो मेॾो आहे, छो त हिन जेका मां स्टफिंग कई आहे न, त उनखे मां सेट न कयो आहे, त हीअ ईअं आराम सां वेही बि रहंदो। ज़बरदस्त आहे, ॾाढो सुठो आहे। फ़िलहालु हिन जो मूड कोन्हे वेहण जो, सो हिनखे कयूं था हिते ख़तमु। 12:30 थिया आहिनि पूरा। टेडी बियर ठाहे मां ॾाढी ख़ुशि आहियां। खीर काढ़ियो ठरी वियो आहे, इहो अंदरि कंदमि, थां बि अंदरि कंदमि। ऐं अॼु फ्राइडे आहे त मुंहिंजो जेको आहे लाइव सेशन बि थींदो, त मां चाहियां थी त जल्दी जल्दी कमु ख़तमु कयां। मानी बि हाणे पचाए छॾियां त जीअं मूंखे टाइम मिले त मां पंहिंजो बैलेंस करे वञा पंहिंजो फ्राइडे वारो सेशन। मां हमेशह चाहींदी आहियां त कमु ईअं कयां जो काई बि शइ मुंहिंजी डिस्टर्ब न थिए। सो हाणे इहो किचन जो कमु थींदो रहंदो हिते। ऐं उनखां पोइ ॿोड़ कुझु न आहे पचाइणो। राति जो वाङणनि जी जेका मिक्स भाॼी ठाही उहा बि पई आहे, कुझु कबाब बि आहिनि, त उहो मां करे थी वठां हिन महिल लंच जो इंतज़ामु। ऐं उनखां पोइ वरी मिलूं था। टे पहिरीं जी निमाज़ पढ़ी आहियां, दिलि पई चए चांहि पीआं, सो चांहि रखी अथमि ठहण जे लाइ। ऐं कुझु ॻाल्हियूं बि कंदमि तव्हां सां। अक्सर ईअं थींदो आहे त चांहि हुजे या खीर हुजे, जेतिरी देरि असां हुनखे ॾिसंदा रहंदा आहियूं न बॉइल थी वहंदो न आहे, थोरो हेॾे ध्यानु कयो त भामी वेंदो। सो इहो हाणे बि पॉसिबिलिटी आहे त ईअं थिए। सो बहरहाल मूं तव्हां सां जेको कुझु सोझरे स्कूल ऐं शाहाना जे सिलसिले में शेयर कयो आहे, अॼु उनजो मां हिकिड़ो आख़िरी झलकियूं तव्हां सां शेयर कंदसि।
चांहि जी बाहि घटाए वही वेंदी पोयां पाणी बि बॉइल थो थिए देॻड़ो भरियो पियो आहे सो हिननि खे इहो ख़्यालु आयो त जॾहिं स्कूल हले थो असांजो सुबुह जो अधु ॾींहुं बिल्डिंग ख़ाली पई आहे त इन जो को बहितर यूज़ कजे छा त आइडियाज़ आहिनि छा नेक नियती आहे हुन माईअ जी तव्हां ॾिसो त हुन शाम जो उते हिकिड़ो वोकेशनल सेंटर शुरू कयो जिते सिलाई भर्त ब्यूटिशन जा कोर्स ऐं क़ुर शरीफ़ पढ़ण जे लाइ नंढा ॿार ईंदा हिकिड़ी माई खे रखी क़ुर शरीफ़ पढ़ाइण लाइ बि ऐं इहे बाक़ी सभु शयूं बि थियनि पियूं त उहो अक्सर हुननि जो इवनिंग क्लासिस जा अलॻि फंक्शन बि थींदा हुआ जंहिंमें ब्राइडल कॉम्पिटिशन्स मेकअप जा ऐं सिलाई जे जेके कपिड़ा जेके सिबिया वेंदा उन्हनि जा कॉम्पिटिशन्स एम्ब्रॉयडरी जा कॉम्पिटिशन्स त कंहिं वधीक सुठो ठाहियो आहे उते जेके हिकु ॿ मायूं एज़ जज करे घुरायूं वेंदियूं उन्हनि में हिकिड़ो उहो मूंखे बि इनवाइट कंदी पोइ असां ॾिसंदा हुआसीं त मेकअप कंहिंजो वधीक सुठो थियल आहे ऐं मां हालांकि मेकअप करण जी शौक़ीन न आहियां सफ़ा पर हिकिड़ो सेंस हूंदो आहे माण्हूअ खे त डेंटिंग पेंटिंग करणु ईंदी आहे त हुन मां ख़बर पइजी वेंदी आहे त मेकअप ब्लेंड सुठो थियल आहे शेड्स कहिड़ा आहिनि या जेको बि बहरहाल सिलाई भर्त जी त ख़बर अल्हम्दुलिल्लाह आहे सो असां अक्सर जेको आहे इवनिंग प्रोग्राम जॾहिं बि थींदा हुआ कोई कंहिंजो कोर्स कंप्लीट थींदो त पोइ उते इहे कॉम्पिटिशन थींदा हुआ ऐं उहे ॿार जेके क़ुर पुॼाए वेंदा क़ुर ख़तमु कंदा उन्हनि खे बि असां इनाम ॾींदा हुआसीं कुझु गिफ्ट ॾींदा हुआसीं पोइ चाहे कैश थिए या छा बि थी सघंदो हुन महिल सो उहे बि कुझु झलकियूं मां तव्हां सां शेयर कयां थी ऐं हिन महिल मां हुन खां पुछो न आहे त इहो सिलसिलो जारी आहे या न आहे पर बहरहाल इहो बि हिकिड़ो हिसो हिन जो रहियो आहे ऐं केतिरा ई साल जेके आहे असां इन प्रोग्राम में वेंदा रहिया आहियूं ऐं उनजी हेल्प कंदा रहिया आहियूं सो इंतिहाई दिलचस्प ऐं इंट्रस्टिंग सो कुझु फ़ोटो तव्हां ॾिसी वठो हीअ क्लास जो सीन आहे हीअ सभु मायूं ईअं वेठियूं सिखंदियूं ऐं हिननि में कोई सिर्फ़ु ग़रीब मायूं न हूं बल्कि हर क़िस्म जूं मायूं पाड़े मां हर को ईंदो ऐं सिखंदो ऐं चैरिटी जी ख़ातिर असां हिननि खे कुझु सिलाई मशीनूं बि वठी ॾिनियूंसीं हे मेहंदी थी लॻे हिते हे हिकिड़ो ब्यूटिशन जे हुन में क्लास में हेयर स्टाइल जो हिकिड़ो आहे फ़ोटो हीअ कपिड़ा डिस्प्ले ते हूंदा हुआ जॾहिं बि कॉम्पिटिशन थींदो हो ऐं सभिनीनि ते नाला लिखियल आहिनि पर्चियूं लॻियल आहिनि त कंहिंजो सिबियल आहे कहिड़ो कपिड़ो त हीअ इन में असांखे जजमेंट करण में आसानी हूंदी त कंहिं जी सिलाई वधीक नीट ऐं क्लीन आहे कंहिंजी घटि आहे कंहिंजी वधि आहे त इन सां ॾाढी आसानी थी वेंदी त हीअ कपिड़ा इहे सॼा हैंगर्स ते हणी नालनि जूं पर्चियूं लॻाए मथां ऐं टंगे रखंदा हीअ सॼो सीन तव्हां ॾिसो त हीअ सभु उते मायूं जेके सिखंदियूं अमीर ग़रीब ख़ुशहाल सभिनी घरनि जूं मोस्टली पाड़े वारियूं ईंदियूं ऐं कुझु ग़रीब घरनि जूं छोकिरियूं उन स्कूल सां ई रिलेटेड हीअ मोतियुनि सितारनि जो ऐं भर्त जो कमु उन जा नंढा नंढा सैंपल कंहिं भरिया आहिनि उन्हनि जा नाला बि लिखियल हीअ ब्राइड्स कॉम्पिटिशन में जेके उहे हीअ छोकिरियूं ॾिसो हीअ बि कॉम्पिटिशन में आहिनि त जेके कोर्स कंदियूं मेकअप जो उहे पंहिंजी पोइ मॉडल बि पाण सां गॾु वठी ईंदियूं ड्रेसिस वेसिस पाण अरेंज कंदियूं ऐं घरनि जूं हुयूं कंहिं सफ़ा ग़रीब घरनि जूं न हीअ तव्हां ॾिसी रहिया आहियो बैकग्राउंड में मां ऐं शाहना बि तव्हांखे नज़र ईंदासीं ऐं फंक्शन हुजे त पोइ कुझु परफॉर्मेंस बि ज़रूरी आहे त हीअ ॿार कुझु डांस वग़ैरह परफॉर्म पिया कनि ऐं हीअ शायदि 2-3 मौक़नि जूं तस्वीरूं आहिनि हिकिड़े दफ़े जूं न आहिनि कुझु ॿारनि जी परफॉर्मेंस थी रही आहे हिते ऐं सभिनि जा हथ ॾिसो ताड़ियुनि लाइ खजियल आहिनि हीअ आहे शाहना ऐं हुनजो हस्बैंड विच में मां वेठी आहियां हिते मां बीठी आहियां ओरिया मरून कपिड़नि में शाहना सां गॾु सर्टिफिकेट पिया विरिहायूं जिन जिन खटियो या जिन जिन पार्टिसिपेट कयो हीअ कंहिं ॿिए मौक़े जी तस्वीर आहे कपिड़नि मां ई तव्हांखे अंदाज़ो थी वेंदो त हीअ अलॻि अलॻि वक़्तनि जूं तस्वीरूं आहिनि त इहा एक्टिविटी बि हुते थींदी रही ऐं हिन माई जी हिमत खे हिनजी अज़मत खे सलाम आहे अञा ताईं थकी न आहे वेठी न आहे कम जो सिलसिलो जारी अथसि अलाह साईं हिनखे सलामत रखेसि हीअ तस्वीर आहे मूंसां गॾु अदी शमसा चाचड़ डॉक्टर शमसा चाचड़ इन्हनि जो वॾो कंट्रीब्यूशन हूंदो उन महिल हिननि सां घणो साथ हूंदो जजिस में मूंसां गॾु हिकिड़ी अदी शमसा चाचड़ बि हूंदी असां ॿई गॾु हूंदा हुआसीं हीअ हिन ॿार क़ुर शरीफ़ पूरो कयो इनखे इनाम पियो मिले हीअ पूरो ओवरलुक हीअ झलकियूं तव्हांखे कीअं लॻियूं मूंखे ज़रूरु ॿुधाइजो ऐं अॼु जो लाइव सेशन इलाही सुठो थियो कचहरी काफ़ी सुठी रही अॼुकल्ह ख़तमु करिणो थो पए टाइम खां अॻु में न त कंहिं महिल त 1.5-2 कलाक बि थींदा हुया छो त हाणे 3 बजे खां शुरू था कयूं त 4:15 बजे अची थी वञे आज़ान 3 पहरी जी त लाज़मी बंदि थो करिणो पए सो उन में असां इहो डिसाइड कयोसीं त अॼु जो जेको मुंहिंजो लाइव सेशन हो त जेके बि तव्हांखे अगरि कोई क्वेश्चन्स आहिनि कुझु बि पुछिणो आहे तव्हां उहे उन अॼु वारे लाइव सेशन जी वीडियो जे हेठां कमेंट बॉक्स में कमेंट करे पुछो
त नेक्स्ट फ्राइडे ते इंशाल्लाह उहे सॼा क्वेश्चन्स मां नोट करे तव्हांजे नालनि सां गॾु उन्हनि जा जवाब ॾींदमि। इहो अॼु डिसाइड थियो आहे। सो इहो तजुर्बो करे था ॾिसूं त कीअं थो रहे। के बि तव्हांजा सवाल हुजनि मुंहिंजी वीडियोज़ जे मुतालिक़ मुंहिंजे या ईअं जनरल तव्हांजा क्वेश्चन हुजनि आम ज़िंदगी जे बारे में, रोज़मर्रा जा मसइला आहिनि माण्हुनि जा, त जेको बि मुंहिंजी आहे हिमत हैसियत या सलाहियत अलाह जी तरफ़ां ॾिनल, उन मुताबिक़ मां तव्हांखे उन्हनि जा जवाब ॾींदसि। ऐं इहो अॼु जो डिसीजन आहे। जीअं ई वीडियो अपलोड थी वञे या हीअं जंहिं महिल बि तव्हां ॾिसो तव्हांखे मुंहिंजी अॼु जी लाइव सेशन वारी वीडियो नज़र अचे त तव्हां उन ते कमेंट करे सघो था। ऐं ॿियो त इहे सोझिरे वारियूं जेके एक्टिविटीज़ आहिनि अॼु हुनजो मां आख़िरी क्लिप शेयर कयो आहे। ज़रूरु ॿुधाइजो तव्हांखे कीअं लॻो, पसंदि अचेव या न पसंदि अचे, या कुझु उन में बि तव्हांखे कुझु पुछिणो हुजे त तव्हां बिल्कुलु पुछी सघो था। राति जी मानी जी हिते तयारी थी थिए। सुराण बसर कटे रखिया आहिनि, अलाए छा पचाईंदमि। ऐं उन खां अलावा कुझु शयूं खपनि ॿाहिरां दुकान तां, त पहिरियों असां वञूं था ॿाहिरि, पोइ ॾिसूं था त उतां छा था वठी अचूं। सुराण धाणा वाणा कटे रखिया आहिनि, बसर कटिया थी, धाणा पिया आहिनि हिन में। सो इहे कम थींदा रहंदा। ॿाहिरां जो चकर हणी अचूं त वरी तव्हां सां शेयर थी कयां। असां ॿई ॼणी वञूं था, ॿाहिरि निकिताऊं दुकान ते। अगरि थी सघियो त ॿाहिरि बि कुझु रिकॉर्ड कंदमि, न त दुकान वारनि खे कॾहिं कॾहिं एतिराज़ बि हूंदो आहे त अलाए छो था जेके असांजी वीडियो भरनि। सो ही आहे राति जो व्यू। और दूध कैसे दे रहे? हिते असां नान वठण लाइ बीठा आहियूं, नान थो पचाए। ये पूरो रेस्टोरेंट आहे, हर शइ जेका हिते अवेलेबल आहे। पूरी लाइन जेका दुकाननि जी, हर क़िस्म जा दुकान आहिनि। असां ॿाहिरां थी अची वियासीं, अंडा वरितासीं ऐं मज़े जा गरम गरम नान पिया पचनि, त उहे बि वरितमि। ऐं अचण सां पहिरियों उन्हनि खे मां थैलीअ मां कढी रखियो आहे, छो त प्लास्टिक जी थैलियुनि में विझंदा आहिनि त उन मां फ़ौरन कढणो हूंदो आहे। सो हाणे असां कुझु मज़े जो पचाईंदासीं ऐं राति जी मानी खाईंदासीं। बाजरी पई खपे पखियुनि जे लाइ, उहा कोन मिली, सुभाणे अची वेंदी। सो अॼु व्लॉग मां हिते ख़तमु थी कयां। ख़ुशि हुजो, आबाद हुजो। इंशाल्लाह ज़िंदगी रही त सुभाणे में वरी मुलाक़ात कंदासीं। तेसिताईं अलाह भाई।